अॻिते वधंदे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं मीरपुर बुरो भरिसां कोट खमीसो बंबल जो लिंक रोड इंतज़ामिया जी बेध्यानी सबब हंधा टुटल आहे। रोड तबाह हाल हुजण सबब रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है केसर टावरी। मीरपुर बोड़ो भरिसां ॻोठ खमीसो बंबल जो लिंक रोड जेको केतिरे ई सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबब खंडर बणियल आहे, जंहिं करे रहवासी सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वधीक ॻोठाणनि खां पुछंदासीं त इन्हनि जो छा चवणु आहे। वॾो पंध लॻे थो, टाइम वठूं था पिया, कचो आहे, ड्रेस अड़ा तिरकूं था, ॿारड़ा साणनि कॾहिं किरी था पोइ कॾहिं कीअं। महिरबानी करे रोड असांखे ॾियो, महिरबानी करे। तकलीफ़ वारी आहे, रोड रस्तो ख़राबु आहे, मींहुं वसे थो, रफ़ अची बीहे थो। तकलीफ़ ॻोठ में नाली मुड़ूं कोन, नाली न आहे ठहियलु, नाली न आहे, पुल न आहिनि, वाहन खे रस्तो ख़राबु आहे सॼो। इहा वॾी तकलीफ़ आहे असांखे, ॻोठ खे ॻोठ तकलीफ़ आहे। खच लॻी पई आहे, अवेला सॼा निकिरूं था राति जो, इनजे करे कसी पकी में तंग छूं था असांखे। वेंदी टुकुर पंध जो थोरो ॾाढो टाइम लॻे थो असांखे, हर अची हिते 5 मिंटनि जो हूअं पंधु आहे, जेकर रोड ठही वञे त 5 मिंट लॻंदा। हाणे वॾी तकलीफ़ आहे, एमरजेंसी में अस्पताल आहिनि, असां देरि पुॼूं था। जेको आहे अपील आहे त उनखे असांखे रोड ठाहे ॾियनि, महिरबानी करे। सफ़ा रोड ख़तमु आहे, सफ़ा आहे। जंप वंप लॻा पिया आहिनि, कोई एमरजेंसी आहे, कोई छा आहे, छड़ो जंप लॻा पिया आहिनि हिते। 5 मिंट जो सफ़र न आहे, कलाक वठूं था, छड़ो खॾा लॻा पिया आहिनि। ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त रोड जी सहूलियत न हुजण करे सख़्त परेशान आहियूं। मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय कयो वञे थो। बरसाति पवण जी सूरत में काफ़ी हादसा थियनि था, काफ़ी मुश्किलात थियनि थियूं। हिननि चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे रोड ठाराए परेशानी दूर कई वञे। कैमरामैन बिलावल टावरी सां गॾु केसर टावरी, आवाज़ TV, मीरपुर बुरड़ो।